अस्सलामु अलैकुम या अली मदद मां आहियां महर फ़क़ीर। हिन वक़्तु कराची सिंध जे PAF म्यूज़ियम कारसाज़ में बीठो आहियां। मोकल हुई सो मुंहिंजे नंढीअ खे बि मोकल हुई। दिलि चयो त अॼु मोकल जो मुंहिंजे नज़ारो कजे। सो टिकट ते हिते 100 रुपयो आहे, पर सफ़ाई सुथराई बिल्कुलु माहौल सुहिणो सेबतो VIP हर तरफ़ तमामु घुमण जे हिसाब सां तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो, ख़ूबसूरत हुया झूला, चोॾियल जहाज़ ऐं खाधे पीते जी शयूं, बिल्कुलु सुहिणो सेबतो माहौल आहे सफ़ाई सुथराई जे हिसाब सां। सो असां बि अॼु तस्वीर जे लाइ आया आहियूं। दिलि चयो त वॾो हल्को सल्को भरे अवां दोस्तनि खे बि कुझु दीदार कराइजे। उमेद त अव्हांखे वीडियो पसंदि ईंदो। असां हितां वरी अॻिते इंशाअल्लाह ताला कंहिं ॿिए सफ़र ते रवाना थींदासीं। सफ़र कहिड़ो, इहो ई किथे घुमण फिरण वेंदासीं ॿियो को मुल्क। सो अलाह ख़ैरु कंदो। सो मोकिलण ई न आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां त ऐं कराची में किथे बि वेंदो आहियां, कोशिशि इहा ई हूंदी आहे त पंहिंजी ॿोली मिठी सिंधी प्यारी ॿोली ॻाल्हायां। इन खां अलावा सिंधी टोपी, सिंधी अजरक पाईंदो आहियां ऐं पंहिंजी शनाख़्त खे ज़ाहिर कंदो आहियां। कॾहिं बि पंहिंजी सुञाणप खे लिकाईंदो न आहियां, छो त जेके क़ौमूं पंहिंजी सुञाणप खे लिकाईंदियूं आहिनि तिन जो मुस्तक़बिल ऊंदाहो हूंदो आहे ऐं असां ऊंदह जे ख़िलाफ़ु आहियूं। असीं रोशनीअ जा हामी आहियूं, असीं हक़ सच इनकलाब जा हामी आहियूं। सो मोकिलण न आहे। इंशाअल्लाह ताला जेके ॿ ॻाल्हियूं कयूं तव्हांखे दिलि दिमाग़ ते असरु कंदियूं। सो वरी मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम या अली मदद महर फ़क़ीर, PAF म्यूज़ियम कारसाज़, कराची सिंध। ख़ुदा हाफ़िज़।